नाज़रीन, सकरन में अज़ीम कॉलोनी के रहवासियों तरफां बुनियादी मसइलन के हल लाइ अलामती बुख हड़ताल कई वई। उन हवाले से असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम कादिर चांडियो। जी गुलाम कादिर, मौजूद आहियूं सकरण जे अज़ीम कॉलोनी जे रहवासियुनि पारां मुतालबनि जी मनताल आहे। अॼु 3 ॾींहं बि टाउन कमेटी जे मेन गेट साम्हूं आॾो इलामती बुख हड़ताल जारी कंदे हिननि इहो मुतालबो कयो आहे त टाउन कमेटी सकरण पारां मुसलसल गुज़िरियल केतिरनि सालनि खां असांजी अज़ीम कॉलोनी में सकरण जे ड्रेनेज सिस्टम जो जेको गंदो पाणी आहे उहो छोड़ कयो पियो वञे। अचो त असां हिते रहवासियुनि खां पुछूं त हुनजा मुतालबा छा आहिनि ऐं हू छा था चाहिनि। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां पंहिंजी अज़ीम कॉलोनी जा मसइला आहिनि, उन्हनि जे सिलसिले में वेठा आहियूं। 15 सालनि 20 सालनि खां ही कॉलोनी क़ाइमु आहे, मगर हिन जा कई अनेक वॾा मसइला आहिनि, जंहिंमें पाणी गंदे सॼे शहर जो गंदे पाणी जो छोड़, शहर जो गंद किचिरो उछलाइणु, इन जे बारे में असां टाउन इंतज़ामिया MP MLA सभिनी सां मुलाक़ातूं करे चुका आहियूं, पर को बि असांजे इन मसइलनि जे हल लाइ कंहिं बि तदारक कोन कयो आहे। खोड़ सभु माण्हू उते पाइनि, छो त पाणी जो जेको गंद किचिरो जेको आहे उते मच्छर सही कयो, माना कंहिं बि क़िस्म जो रिहाइश जे लाइक़ु ई कोन्हे को। बराए महिरबानी जेको आहे सो असांजो इंतज़ामिया खे आहे हिते असांजा मसइला हल करिया वञनि, जे न त जेका अलामती हड़ताल खां पोइ असांजी बुख हड़ताल थींदी, न त असांजा बच्चा ॿार वठी असीं त जेको धरणे में शिरकत कंदासीं। असां हिननि सां हमदर्दी तौर हिते आया आहियूं। असांजे दोस्तनि सां हमदर्दी आहे, 3 ॾींहं खां वठी वेठा आहिनि, पर को बि हिननि सां इंसाफ़ करण वारो न आहे। छो जो हिते नूरा किश्ती वारो कमु आहे, सभु पंहिंजा पाण में मिली करे करप्शन पिया था कनि, केर बि कंहिं ग़रीब जो न आहे। कॉलोनी में वाक़ई हक़ीक़त आहे हिननि सां वॾो ज़ुल्म आहे, नाहक आहे। 3 ॾींहं अज़ीम कॉलोनी जे रहवासियुनि खे जेको पंहिंजे हक़नि जे लाइ ही अॼु धरणो हयो वेठा आहिनि, बुख हड़ताल बि कयो वेठा आहिनि ऐं असां हिनखे सलाम पेश कयूं था जो पंहिंजे हक़नि लाइ अॼु बि जी जदोजहद हिनजी जारी आहे। असां सचल ऐं अज़ीम कॉलोनी जा रहवासी हिते 3 ॾींहं खां असां वेठा आहियूं त असांजे पाड़े मंझि सॼे शहर जो पाणी उते छोड़ कयो थो वञे ऐं गंद किचिरो बि उते उछलायो थो वञे। असां 3 ॾींहंनि खां चऊं था त गंद किचिरे जेके सूचकियूं भरिजी थियूं अचनि, इनमें गॾ कुता बि मोल आहिनि, जंहिंखे उते छॾे वरी शाम जो ॿाहिरि ॾेई छॾनि। तव्हां अज़ीम कॉलोनी जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो चवणु आहे त असां मुसलसल शिकायतुनि करण बावजूदि बि असांजो मुतालबा जेके हल नथा थियनि। हिन शहर जे जेको ड्रेनेज जे पाणी जे करे असांजूं केतिरियूं जॻहियूं किरी पियूं आहिनि, केतिरी गंदगी आहे, जंहिं सबबु कॉलोनी जे रहवासियुनि खे सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾिसणो थो पए। हिननि इहो मुसलसल एहतिजाज में ऐलान बि कयो आहे, जेकॾहिं असांजे जाइज़ मुतालबनि ते खे हल नथो कयो वञे त असां को सख़्तु क़दम खणंदासीं।